नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानपुरमहेर खां ख़बर ॾींदा हलूं त اسسٹنٹ कमिशनर खानॻढ़ जूं मुनाफ़ा खोरन खिलाफ काररवायूं वधीक अघु वठंदड़ दुकानदारनि ते ॾंड विधा विया आहिनि। اسسٹنٹ कमिशनर माजिद अली माको अवामी शिकायतुनि ते अमले खे साण करे मुख़्तलिफ़ बाज़ारनि में पहुची वियो। मुनाफ़िन खोरन में थलथलो मची वियो। اسسٹنٹ कमिशनर रेट लिस्टूं चेक करे वधीक अघु वठंदड़ मथां ॾंड मड़ियो वियो आहे। सिहत लाइ हानिकारक शयूं वेकिरो कंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो। आम वापे जूं शयूं ज़ख़ीरो करे ब्लैक मार्केटिंग कंदड़नि खिलाफ कानूनी कार्रवाई कई वेंदी। को वाइट कॉलर न आहे, जेको पगार खणे थो उनखे उहा ड्यूटी करणी पवंदी। अगरि को वाइट कॉलर आहे जेको पगार खणे थो कमु नथो खणे, उहो टाउन में न रहंदो, उनखे पगार न मिलंदी। इहो मां स्ट्रिक्टली पहिरें ॾींहुं कन्वे करे चुको आहियां ऐं हिन वक़्तु बि सफ़ाई सुथराई जो अमलो जेको आहे उहो पंहिंजो कमकार में लॻो पियो आहे। छो जो ॾिसो, हिन वक़्तु कमिश्नर साहब जी सरबराहीअ में हिकिड़ी स्क्रूटनी कमेटी ऑलरेडी कमु करे पई, जिन में कुझु एम्प्लॉइज़ अहिड़ा हुया जेके बोगस एम्प्लॉइज़ हुया, फेक एम्प्लॉइज़ हुया। हाई कोर्ट जी डायरेक्शंस ते उन्हनि जे लाइ कमिश्नर साहब खे डायरेक्शंस ॾिनियूं वयूं त उहे उनजो सर्विस रिकॉर्ड हर चीज़ चेक करे उनखे फाइनल करे पोइ रिकमेंडेशन ॾींदा। उन में जेके एम्प्लॉइज़ जेके आहिनि माना बोगस निकिरंदा, वाइट कॉलर निकिरंदा, कमु न कयो हूंदो, उहे निकिरी वेंदा, उहे टाउन में न रहंदा। जेको अमलो महिनत कंदो माण्हुनि जे लाइ, उन्हनि जी बहितरी जे लाइ, उहो ई अमलो पगार खणंदो, उहो ई अमलो कमु कंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।